बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। वेलकम टू अल्फला वर्चुअल लर्निंग अकेडमी। कंप्यूटर जे कोर्स जेको आहे फाराबी BPS 5 to 15 या इंटरमीडिएट कैटेगरी उन जो अॼु चौथी वीडियो आहे जंहिंमें अॼु जो टॉपिक आहे CPU। त CPU छा आहे उनखे सम्झंदासीं, CPU जा कहिड़ा कहिड़ा फंक्शन्स आहिनि, कम छा आहिनि, CPU जा हिसा कहिड़ा आहिनि, उन सां गॾु जेके रिलेटेड MCQs आहिनि उन्हनि खे डिस्कस कंदासीं। The CPU जेको आहे, CPU stand for Central Processing Unit। CPU जो फुल फॉर्म आहे Central Processing Unit, that is also called as processor। इनखे प्रोसेसर बि चयो वेंदो आहे या वरी इनखे इहो जेको आहे मेन पार्ट हूंदो आहे कंप्यूटर जो, ऐं इनखे ब्रेन बि चयो वेंदो आहे। CPU प्रोसेस कंदो आहे डेटा खे जेको यूज़र इंटर कंदो आहे, यानी कि इनपुट जेको यूज़र उनखे ॾींदो आहे उन ते उहो प्रोसेस कंदो आहे ऐं उन खां पोइ आउटपुट प्रोड्यूस कंदो आहे। CPU जा ॿ पार्ट हूंदा आहिनि, ॿिनि पार्टनि जो ठहियल हूंदो आहे। हिकिड़ो हूंदो आहे ALU, ॿियो हूंदो आहे CU। ALU जो मक़सदु आहे अर्थमेटिक लॉजिक यूनिट ऐं CU जो मक़सदु आहे कंट्रोल यूनिट। अर्थमेटिक लॉजिक यूनिट जेको हूंदो आहे उहो रिस्पॉन्सिबल हूंदो आहे अर्थमेटिक ऑपरेशंस ऐं लॉजिकल ऑपरेशंस जे लाइ। हाणे अर्थमेटिक ऑपरेशंस कहिड़ा हूंदा आहिनि, प्लस माइनस, ये जेके बेसिक ऑपरेशंस आहिनि, ऐं उन खां पोइ लॉजिकल ऑपरेशंस जेके आहिनि उनमें लेस देन, ग्रेटर देन, इक्वल टू वगैरह इहे जेके ऑपरेशंस आहिनि उहे लॉजिकल ऑपरेशंस आहिनि। हाणे इन इहे जेके बि ऑपरेशंस आहिनि इन्हनि खे ALU परफॉर्म कंदो आहे। उन खां पोइ CU जो जेको आहे फुल फॉर्म आहे उहो आहे कंट्रोल यूनिट। इहो हार्डवेयर जा जेके बि ऑपरेशन हूंदा आहिनि उहे परफॉर्म कंदो आहे, जीअं इनपुट आउटपुट स्टोरेज वगैरह जा जेके बि ऑपरेशंस हूंदा आहिनि उहे परफॉर्म कंदा आहे। इहो थोरो पाण CPU जो मेन पॉइंटूं जेके हुयूं ॾिठियूंसीं। हाणे उन सां रिलेटेड जेके MCQs आहिनि उन्हनि खे डिस्कस कयूं था। त मेन जेके MCQs आहिनि उहे कहिड़ा थी सघनि था उन मां। CPU इज ऑल्सो कॉल्ड, अच्छा CPU जो ॿियो नालो छा आहे? हाणे CPU जो ॿियो नालो हिन में डिस्कस करे चुका आहियूं। यू हैव टू राइट इन कमेंट, ओके। त उन खां पोइ ॿियो जेको आहे, विच पार्ट ऑफ द CPU परफॉर्म कैलकुलेशंस। CPU जो कहिड़ो पार्ट जेको आहे उहो कैलकुलेशन परफॉर्म कंदो आहे? हिन में ऑप्शन मौजूद आहिनि CU, ALU, MU। इन मां जेको राइट ऑप्शन हूंदो उहो तव्हां कमेंट कंदो। उन खां पोइ टियों पार्ट जेको आहे, द कंट्रोल यूनिट इज रिस्पॉन्सिबल फॉर। कंट्रोल यूनिट यानी कि CU जेको हूंदो आहे उहो कहिड़ी शइ जे लाइ रिस्पॉन्सिबल हूंदो आहे, छा कंदो आहे? चौथो नंबर आहे त CPU इज प्लेस्ड ऑन। CPU जेको आहे उहो किथे मौजूद हूंदो आहे? हार्ड डिस्क में मौजूद हूंदो आहे, मदरबोर्ड में हूंदो आहे, या मॉनिटर? त उन जी जेका राइट प्लेस आहे उहो ॿुधाइणी आहे तव्हांखे। पंजो आहे द स्पीड ऑफ CPU इज मेजर्ड इन। CPU जी जेका स्पीड आहे उहा छा में मापी वेंदी आहे? बाइट्स में, हर्ट्ज में, पिक्सल में? जेको राइट ऑप्शन आहे उहो तव्हांखे ॿुधाइणो आहे। उन खां पोइ छहों जेको MCQs आहे, विच यूनिट ऑफ CPU हैंडल्स डिसीजन मेकिंग। CPU जो कहिड़ो यूनिट जेको आहे उहो डिसीजन मेकिंग कंदो आहे? त हिन में जेके ऑप्शंस मौजूद आहिनि ALU, CU, मेमोरी यूनिट, GPU, इन्हनि मां जेको राइट ऑप्शन आहे उहो तव्हांखे ॿुधाइणो आहे। सो पाण जेको आहे CPU जे बारे में पढ़ियोसीं। CPU जा ॿ जेके आहिनि मेन पार्ट हुया, ALU ऐं CU। उन्हनि जा फंक्शन्स ॾिठासीं ऐं उन सां गॾु पाण उन्हनि जा जेके इम्पोर्टेंट MCQs हुया उहे डिस्कस कयासीं। थैंक्स फॉर वॉचिंग।